तफसीली खबरों में सबका मेरा खबर शेयर को नालूम बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चवाए त अॼु बि साज़िशी अंसर पीटीआई खे वापसि आणण जी कोशिश करे रहिया आहिनि। 9 मई ते तबाही जो मनसूबो फेज़ ज़मीन जो जॉइंट वेंचर हो। फेज़ ज़मीन पीटीआई बानी जे प्रोजेक्ट जो हेड हो। सियालकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चवाए त 9 मई ते प्लानिंग कंदड़ माण्हू अंदर मां बि हुआ पर मेन पावर पीटीआई ॾिनो। पीटीआई बानी जे प्रोजेक्ट ते ॿिया बि कम कंदा रहिया। फेज़ ज़मीन जो प्रोजेक्ट होरियां वाइको थियणु शुरू थियो। हुन वधीक चयो त फेज़ ज़मीन मुल्क ख़िलाफ़ खौफ़नाक रांदि खेॾंदो रहियो। उन साज़िशुनि जो ॿिज फेज़ ज़मीन पोखियो। जेकॾहिं फेज़ ज़मीन ऐं पीटीआई बानी जो मनसूबो कामयाब थी वञे हा त हालतूं कहिड़ियूं हुजनि हा। बचाव वारे वज़ीर जो चवणु हो त हीउ सभु मुल्की तारीख़ जो शर्मनाक बाब आहे। फ़ौज जे इदारे शफ़ाफ़ियत सां ISI जे अॻूणे सरबराह खे सज़ा ॿुधाई आहे। फेज़ ज़मीन ते ॿिया बि इल्ज़ाम आहिनि जिन ते कार्रवाई कई वेंदी। ख्वाजा आसिफ जो वधीक चवणु हो त 2018 जी चूंडुनि में जेको कुझु थियो सभु तव्हां जे साम्हूं आहे। आवाम ॼाणे थो त पीटीआई बानी केतिरो डिलीवर कयो। बचाव वारे वज़ीर चयो त नवाज़ शरीफ़ खे साज़िश तहत मन घड़त इल्ज़ामनि ते कढियो वियो। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चवाए त अॼु बि साज़िशी अंसर पीटीआई खे वापसि आणण जी कोशिश करे रहिया आहिनि। 9 मई ते तबाही जो मनसूबो फेज़ ज़मीन जो जॉइंट वेंचर हो। फेज़ ज़मीन पीटीआई बानी जे प्रोजेक्ट जो हेड हो। सियालकोट में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे बचाव वारे वज़ीर जो चवणु हो त 9 मई ते प्लानिंग कंदड़ माण्हू अंदर मां बि हुआ पर मेन पावर पीटीआई ॾिनो। पीटीआई बानी जे प्रोजेक्ट ते ॿिया बि कम कंदा रहिया। फेज़ ज़मीन जो प्रोजेक्ट होरियां वाइको थियणु शुरू थियो आहे। उन वधीक चयो त फेज़ ज़मीन मुल्क ख़िलाफ़ खौफ़नाक रांदि खेॾंदो रहियो। उन साज़िशुनि जो ॿिज फेज़ ज़मीन पोखियो। जेकॾहिं फेज़ ज़मीन ऐं पीटीआई बानी जो मनसूबो कामयाब थी वञे हा त हालतूं कहिड़ियूं हुजनि हा।